घोटकी ज़िले में बदमनी उरूज ते पहुची वई आहे। मोटरसाइकिल चोरी, फुरूं, अगवा ऐं ॿियनि वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पुलिस बदमनी ते ज़ाब्तो आणे न सघी आहे। उबावड़ो मां हिकु नींगर ऐं घोटकी मां 2 माण्हू अगवा थी विया आहिनि। मजमूई तौर ते 3 माण्हू अगवा आहिनि, जिन खे बाज़ियाब कराइण में पुलिस नाकाम थी वई आहे। जॾहिं त ॻोठ जानण वासो मां 13 ॾींहं अॻु अगवा थी वियल मुग़वी गुलज़ार अहमद वासो ऐं राहिब वासो बाज़ियाब न थी सघिया आहिनि। संदसि वारसनि शामीर वासो, अली नवाज़ वासो, रशीद वासो ऐं ॿियनि मीरपुर माथिलो पहुची SSP घोटकी जी ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते संदन चवणु हो त SSP घोटकी अज़हर ख़ान वटि ऑफिस में केतिरा चकर काटिया आहिनि, पर रुॻो खेनि दिलासा ॾेई रहियो आहे। SP साहब वटि आयासीं असां अर्ज़ु खणी त बाबा असांखे महिरबानी करे असांजा माण्हू बाज़ियाब थिया वञनि। उहे उन्हनि चयो त 2 ॾींहंनि में असां तव्हांजो मसइलो हल थियो वेंदो। असांखे 13 ॾींहं आहे, कुझु बि न थियो आहे। असां वरी अॼु बि साईं हिते आया आहियूं SP ऑफिस वेठा आहियूं। जेसिताईं असांजो मसइलो हल न थींदो असां जेसिताईं वेठा हूंदासीं हिते। SP साहब खे गुज़ारिश आहे त असांजा माण्हू मोटावा आहे। असांजा माण्हू उते अॼु 13 ॾींहं आहे, असांजो को बि हल नथो थिए। असांखे SP खां सवाइ बि को हल बि न आहे। असांजो केर बि न आहे वारिस, न को असांजो सरदार, न असांजो वॾेरो। असांजो अलाह जी ज़ात हिकु आहे जेकी मथां पैदा कयो आहे, जेको मज़ूरियूं करे मज़ूरियूं खाऊं था। असां सां महिरबानी करे SP साहब असांजो माण्हू मोटवाए। SP का ख़बर न आहे त उनजे घर छा थिए छा न आहे बचंदो पियो। असां न वधासीं साईं, असां बाज़ार न थींदा असां न वेंदासीं हिते वेठा हुजा भलजा। अॼु 13 ॾींहं आहे साईं, न को कुझु ॾिसो न पतो। बसि राहिब अली या गुलज़ार अली, जंहिंजी हिकिड़ी उमिरि 25 साल आहे, हिकिड़ी 70 साल 75 साल आहे उमिरि, कोड़ो आहे सुधो। वधीक चवणो त असांजा अगवा थियल माण्हू अञा ताईं पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। ॿिए तरफ़ धाड़ेलनि 1 करोड़ भुंक तलब करण जो चयो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, एतिरा टका किथां आणियूं? हुननि DIG सखर खे अपील कई त मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।